आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। हाँ जी नाज़रीन, ज़िले शिकारपुर के 2 नंबर वॾे शहर मदईजी में ख़बर शामिल कयूं था तो मुलाजिम इत्तेहाद टाउन कमेटी मदईजी के मुलाजमन पारां कयल मुसलसल एहतजाज आख़िरकार रंग लाथो। बुखरताली कैंप ते अगुणू टाउन चेयरमैन पीपी अगवान नजफ खान कमारियो पहुंची मुलाजमन से गालियों करे हमदर्दी जो इज़हार करे गालियुनि बाद एहतजाज ख़त्म कराए छॾियो। अगुणू टाउन चेयरमैन नजफ खान कमारियो टाउन मुलाजमन के नयूं पगारूं और डिफरेंस वठी ॾियण जो यकीन ॾियारियो, जंहिं ते मुलाजमन तरफा बुखरताल ख़त्म करण जो ऐलान कियो वियो। टाउन मुलाजमन जो हर मसलो हल किया वेंदो। रेगुलर मुलाजमन के नयूं पगारूं ॾिनियूं वेंदियूं ऐं जेकी घोसलू मुलाजिम आहिनि उन्हनि जूं पगारूं बंदि कयूं वेंदियूं। मुलाजिमन सां हर वक़्तु गॾु आहियूं, जेकी जाइज़ मसला आहिनि उहे एडमिनिस्ट्रेटर सां ॻाल्हियूं करे हल कराया वेंदा ऐं जल्द नयूं पगारूं जारी कराईंदासीं। पीपी अगवान नजफ खान कमारियो जूं कैंप ते मीडिया सां ॻाल्हियूं। ऑफिस जे ज़रूरत तॾो ख़त्म थिए त ॻाल्हि भली थिए न। हाणे तव्हां हिन खे उन शइ खे ख़त्म कयूं। हाणे 40 बि पूरो थियो, मौला हुसैन तॾो बि पूरो थियो आहे, तव्हां बि पूरो कयो त हाणे ॻाल्हि खे अॻिते वधायूं। इन में तव्हां सभिनी भाइरनि इहो ई अर्ज़ु खणी आया त बाबा हाणे हिन शइ खे ख़त्म कयो। असां सभई तव्हां सां गॾु आहियूं, इनशाला तव्हांखे मसइलो हल अगरि जूस में नलकी विझो घटायूं नज़र अला न्याज़ हुसैन हाणे पंहिंजे दोस्तनि सभु ॿिया आहिनि। मां हिन शहर जो रहवासी जे हवाले सां सभई जेके एहतजाज ते वेठा हुया इहे असांजो हिसो आहिनि ऐं इन्हनि खे मुंहिंजो पीपुल्स पार्टी ऐं पंहिंजो नवाज़ो आहे। जेकॾहिं पीपुल्स पार्टी या वर्कर या कारकुन एहतजाज ते हुजनि या दुख जी ॻाल्हि आहे। हिते न का सियासत करण जी ज़रूरत आहे, छो जो को माण्हू अचे सियासत करे वञे त हिननि सां बि सियासत करे त पोइ त इहा बेईमानी थी, बाक़ी पंहिंजो उहा बेईमानी सियासत न थी। जंहिंजे करे असां हिननि जी इहा शइ ॾिसी करे मां हिन इदारे खे 4 साल हलायो आहे। मूंखे हिन इदारे जी बि ख़बरात उते छा आहे, हिननि जे बि हाल जी ख़बरात, हिननि जो हाल छा आहे, पोइ हिननि दोस्तनि सां मिली करे उहिदेदारनि सां मिली करे इहा असां सलाह कईसीं त बाबा जीअं हिननि दोस्तनि खे बि रिलीफ मिले ऐं ऑफिस ऐं शहर जो बि कमकार आहे। उन जे बारे में मां हिननि दोस्तनि खे रिक्वेस्ट कई, हिननि मुंहिंजी रिक्वेस्ट क़बूल कई आहे। असां इनशाला इहो मरहले वाइज़ हिननि जा जेके अलाउंसिस आहिनि, जेके वाधू पघार आहे उहा असां हिननि खे इनशाला वठी ॾींदासीं ऐं जेका पंहिंजो पोइते असांजी रहियल आहे उन में हिननि यूनियन सां गॾिजी करे असां उहो केस पंहिंजो मंज़ूर कराए इनशाला सभई दोस्त पोइ कोई बि कान रहंदो, इनशाला उहा असां करे हिननि जो इहो जेको बि आहे मुतालबो पूरो। नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।